जीजा असां तोखे सलाह ॾींदासीं सुठी, पोइ तुंहिंजी मर्ज़ी आहे तूं उन ते अमल करे या न करे। ॻाल्हि कर। बोतार किरड़ ख़ान जी नियत कुझु मूंखे सही कोन पई लॻे। घर में या ॿाहिरि हक़ उहे अमीरज़ादी जा बता हलनि। इन माई त तोखे घर में एगड़े जो गुॾो ठाहे विहारे छॾियो आहे। का सलाह त ॾिन मोचारा, त छा करणो खपे? माराए छॾियो जीजा, उन कोड़े खे माराए छॾियो। मुंहिंजी इहा ई सलाह अथव। बोतार बाबा, जेकॾहिं माई खे माराए नथा सघो न, उनखे ज़िंदान में विझाए छॾियो ऐं पोइ हिन पूरी मिल्कियत ते कब्ज़ो करे वेही रहो। उन में मां बि तोसां साथ ॾींदुसि। जीजा, मां ऐं अमां जे कम में तुंहिंजी पूरी मदद कंदासीं। जे पोड़े खे मारायोसीं ऐं पुलिस खे ख़बर पइजी वई त पोइ? बाबा, पुलिस खे का बि ख़बर कोन पवंदी। अहिड़ो कमु कंदासीं जो लाश बि पुलिस खे हथ कोन ईंदो। तूं हिम्मत कर। तकड़ न कर मोचारा, तकड़ न कर। इन बारे में सोचूं था पिया। कम अहिड़ो कमो जो नांग बि मरे ऐं लठ बि बचे। मूंखे तव्हां सोचणु ॾियो, तव्हां कुझु सबर कयो।